अस्सलाम वालेकुम सिंधी उस्ताद में भलीकार जेकॾहिं तव्हां ही चैनल सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे छॾींदा। मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदुमि त तव्हां पंहिंजे व्हाट्सएप में तव्हां पंहिंजी फिंगर प्रिंट कीअं लॻाए सघंदा। सभ खां पहिरियां तव्हांखे पंहिंजो व्हाट्सएप खोलणो आहे ऐं उन खां बाद में जेके मथे सर्च जी साइड में टे जेके डॉट आहिनि इन्हनि ते क्लिक करिणो आहे ऐं सेटिंग में वञिणो आहे और आख़िरी ऑप्शन जेको आहे सेटिंग इन में वञी करे तव्हां अकाउंट ते क्लिक कंदव। अकाउंट ते क्लिक करे पोइ तव्हां प्राइवेसी ते क्लिक कंदव ऐं सभिनी खां लास्ट वारे ऑप्शन ते ईंदव। जीअं लास्ट वारे ते ईंदव तव्हां ॾे लिखियलु हूंदो फिंगर प्रिंट लॉक। हीअ सिर्फ़ु उन मोबाइल में ईंदो जंहिंमें फिंगर प्रिंट मोबाइल में हूंदी आहे ऐं ॿियो जंहिंजो व्हाट्सअप जेको आहे त न्यू वर्जन या अपडेट थियलु हूंदो आहे उन में वञी करे तव्हां फिंगर लॉक में वञी करे अनलॉक विद फिंगर प्रिंट इन खे ऑन कंदव ऐं तव्हां पंहिंजे फिंगर प्रिंट ते पंहिंजो फिंगर रखंदव ऐं इमीडिएटली ते तव्हां क्लिक कंदव। बसि तव्हां हाणे बंदि कंदव। पोइ जीअं तव्हां खोलींदव तव्हां को ही व्हाट्सअप फिंगर प्रिंट घुरंदो। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई आहे त हिनखे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा।